नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। अव्हां खे कंडियारो का ख़बर ॾींदा रहूं त कंडियारो भरिसां ॻोठ मोहम्मद खान अगरो में नामियर अदीब दानिश्वर मरहूम गुलाम रब्बानी अगरो जे फर्ज़ंद अज़ीज़ लरहम अगरो जी सदारत में हिकु तक़रीब कोठाई वई, जंहिं में आगरा एसोसिएशन जे मर्कज़ी अॻवान जलील अहमद अगरो, रमीज़ अगरो ऐं ॿियनि शिरकत कई। तक़रीब खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त असांजे आगरा एताज जो मक़सदु सिंध जी मुख़्तलिफ़ शहरनि ख़ासि करे भेड़िया, मेहड़, कंडियारो, हैदराबाद ऐं कराची में रहंदड़ अगरा बिरादरी जे माण्हुनि खे गॾु करणु, उन्हनि जे वसार मदद करणु जहिड़ोकि तालीम, सिहत ऐं ॿियो बुनियादी सहूलियतुनि लाइ कोशिशूं करणु। हिननि वधीक चयो त असांजे आगरा ज़ात जा माण्हू अमन पसंद ऐं इल्म दोस्त आहिनि। माज़ी में तालीम जे मैदान में असांजी क़ौम तमामु अॻिते हुई। तक़रीब खे उस्ताद मोहम्मद इस्माइल अगरो, अब्दुल क़ुदूस अगरो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।